वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि सिक्योरिटी बाबति आला सतह इजलास थी रहियो आहे। चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। घरू वज़ारत ऐं सिक्योरिटी इदारनि जा अमलदार अमन अमान जी सूरतहाल ते तफ़सीली ब्रीफिंग ॾींदा। अॼु थींदड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी। इजलास सुभाणे 28 मार्च ते थींदो। अमेरिका पारां पाकिस्तान में चीनी काफ़िले ते हमले जी मज़म्मत। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मिचल मिलर जो चवणु हो त कंहिं बि मुल्क खे दहशतगर्दी खां मुतासिर न थियणु घुरिजे। अमरीका पाक ईरान गैस पाइप लाइन मंसूबे जे हक़ में नाहे। ईरान सां कारोबार करण सां पाकिस्तान ते पाबंदी जो ख़तरो आहे। JUI सरबराह चूंडनि में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ 25 अप्रैल खां मुल्कगीर तहरीक हलाइण ऐं नंढी चूंडनि जे बाइकाट जो ऐलान करे छॾियो। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त चूंडनि में अवाम जे हक़ ते धाड़ो हयो वियो। 25 अप्रैल ते बलूचिस्तान खां तहरीक शुरू करे रहिया आहिनि। 2 मई ते कराची ऐं 9 मई ते पेशावर में अवामी असेंबली लॻाईंदा। तहरीक लाइ ॿियनि सियासी जमायतुनि सां बि राब्ता करे रहिया आहिनि। संदन वाज़े मौक़िफ़ आहे त अॻिते वधण जो फ़ैसिलो कयो आहे। गॾियल क़ौमुनि जे ठहराव बावजूदि गज़ा ते हमला बंदि न थी सघिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 80 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 93 ज़ख़्मी। शहीदनि जो अंगु 32,414 थी वियो। 74,780 ज़ख़्मी। हमास अॻुवान इस्माइल हानिया जे तेहरान में ईरानी परॾेही वज़ीर सां मुलाक़ात। गज़ा में जंग जी ताज़ी अख़बराई ते ॻाल्हियूं। जंग बंदी ते अमल दरामद लाइ क़तर में बि ॻाल्हियूं जारी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जी कराची वारी रिहाइशगाह ते पुलिस जी चढ़ाई। मुर्तज़ा जतोई जी घरवारी जो चवणु आहे त मोरो नौशरो फ़िरोज़ नवाब शाह ऐं कराची जा पुलिस एहलकार दरवाज़ा टोड़े घर में दाख़िल थिया। पुलिस चादर ऐं जो दीवारी जो तक़दुस पामाल करे छॾियो। अलमारियुनि मां सामान कढी ॿाहिरि उछलायो। पीपल्स पार्टी में शामिल न थियण जी सज़ा ॾिनी पई वञे। कूड़ा केस दाख़िल करे हिसायो पियो वञे। PP ख़िलाफ़ सियासत करण खे ॾोह बणायो वियो आहे। घर ते छापो रियासती दहशतगर्दी आहे। घारे मां अगवा कयल निंगरी खे जवाबदार साकरो रोड वटि छॾे फरार। ॻोठाणनि निंगरी खे ॾिसी वारसनि खे इतलाह ॾिनो। मासूम निंगरी वापसि थियण ते वारसनि में ख़ुशी जी लहर। कुबो सईद खान में सिंधी तरक़ी पसंद पार्टी पारां संगरार वासन निंगरी प्रिया कुमार जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। बस स्टैंड वटि धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त पुलिस प्रिया कुमारी खे बाज़ियाब करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। सिंध में अमन अमान क़ाइम ऐं निंगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तमु थी वञे। ऐं धाबे जी वेझो गाॾी ऐं मोटरसाइकिल में टकर, नौजवान फौत। जंगशाही वासी 36 वरनि जे रियाज़ हुसैन जोखे जो मर्द अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वासन वाले घर में घुरा।